अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु असां अहम वीडियो सां हाज़िर थिया आहियूं। क्लास 5 जो सबक़ु 9 ऐं सिंध जा इल्मी ऐं अदबी इदारा जे हवाले सां उनवान आहे असांजे सबक़ जो। आम सवाल ऐं आम जवाब हिन वीडियोज़ में तव्हांखे मिलंदा। असांजी वीडियोज़ खे मुकमल ॾिसंदा कयो ऐं असांजी वीडियो कीअं लॻो उन हवाले सां असांखे कमेंट्स ऐं लाइक ज़रूरु कंदा कयो। असांजो वीडियो सुठो लॻे पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो, जीअं इल्म खे शेयर करण सां उन में इज़ाफ़ो पवंदो आहे। सो इंशाअल्लाह असां स्टार्ट कयूं था पंहिंजी वीडियो खे। सवाल नंबर पहिरियों आहे त सिंधी अदबी बोर्ड जो बुनियादु कॾहिं रखियो वियो? जवाबु आहे 1940 ईस्वीअ में रखियो वियो। सवाल नंबर 2 आहे त सिंधालॉजी खे कॾहिं क़ाइमु कयो वियो? जवाबु आहे 20 डिसंबर 1962 ईस्वीअ में। सवाल नंबर 3 आहे सिंधी ॿोली जो बाइख़्तियार इदारो कॾहिं जोड़ियो वियो? जवाबु आहे फेबरवरी 1991 ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ जे सुधारे, वाधारे ऐं उन जी तरक़ीअ लाइ जोड़ियो वियो। सवाल नंबर 4 आहे सिंधी ॿोली जे अदब जे वाधारे लाइ सबक़ में ॾिनल इदारनि जो कहिड़ो किरदारु आहे? जवाबु आहे मुख़्तलिफ़ सेमिनार कराइणु, लेक्चर प्रोग्राम कराइणु। हीउ अहम किरदारु सिंधी ॿोली जो बाइख़्तियार इदारो ॾींदो आहे। सिंधालॉजी सिंध जा हुनर, दस्तकारी, कलमी नुस्ख़ा ॿिए बैनुल अक़वामी सतह ते उजागर कंदो आहे। सिंधी अदबी बोर्ड सिंध जी ॿोली, अदब ऐं सक़ाफ़त जे वाधारे लाइ अहम किरदारु अदा कंदो आहे। असांजो वीडियो कीअं लॻो ज़रूरु पंहिंजी कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार कंदा। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, बेल नोटिफिकेशन ऑन कंदा।